أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قال ربك للملائكة إني جاعل في الأرض خليفة قالوا وتجعل فيها من يفسد فيها ويسفك الدماء ونحن نسبح بحمدك ونقدس لك قال إني أعلم ما لا تعلمون وعلم آدم الأسماء كلها ثم عرضهم على الملائكة فقال أنبئوني بأسماء هؤلاء إن كنتم صادقين قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم قال يا آدم أنبئهم بأسمائهم فلما أنبأهم بأسمائهم قال ألم أقل لكم إني أعلم غيب السماوات والأرض وأعلم ما تبدون وما كنتم تكتمون صدق الله العظيم ऐं जंहिं वक़्तु फरमायो तुंहिंजे रब मलाइकनि जे लाइ त बेशक मां पैदा कंदड़ आहियां ज़मीन में ख़लीफ़े खे चयूं त छा बणाए थो तूं इन ज़मीन में जेको फ़साद कंदो इन्हीअ में ऐं वहाईंदो खूननि खे हालांकि तस्बीह बयानु कयूं था असां तुंहिंजे हमद सां ऐं पाकई बयानु कयूं था असां तुंहिंजे लाइ फरमायई त बेशक मां ॼाणां थो त तव्हां नथा ॼाणो ऐं सेखारियईं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे नाला समूरे जा समूरा पोइ पेश फरमाई इन्हनि खे मलाइकनि ते पोइ फरमाई ख़बर ॾियो तव्हां मूंखे इन्हनि नालनि जी जेकॾहिं तव्हां सचा आहियो चयूं त पाक आहे तुंहिंजी ज़ात नाहे इल्मु असांजे लाइ मगर जेको सेखारियो तूं असांखे बेशक तूं ई इल्मु वारो आहीं हिकमत वारो आहीं फरमायई ए आदम ख़बर ॾे तूं इन्हनि खे इन्हनि जे नालनि सां पोइ जॾहिं ॿुधायईं इन्हनि खे इन्हनि जा नाला फरमाई त छा न चयो मां तव्हांजे लाइ बेशक मां ॼाणां थो मां आसमान ऐं ज़मीन जे ॻुझ खे ऐं ॼाणां थो मां या वधीक ॼाणंदड़ आहियां मां जेको कुझु ज़ाहिर कयो था तव्हां ऐं जेको कुझु लिकायो था तव्हां सूरतुल बक़रा जो चौथों रुकू आयत नंबर 29 खां आयत नंबर 33 ताईं चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि जिन आयात में अल्लाह ताला कल पूरी इंसानियत जे तख़लीक़ जो बयानु फरमायो अॼु अल्लाह ताला हिन आयत में हिननि आयात ऐं रुकू में इंसानियत जे अबे अबुल बशर आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र फरमायो आहे ऐं ख़िलाफ़त अर्ज़ी जो बयानु फरमायो आहे त मां ज़मीन में ख़लीफ़ो पैदा कयां थो अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तख़लीक़ खां पहिरियों मलाइकनि खे फरमायो त मां ज़मीन में ख़लीफ़ो पैदा कंदुमि आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तख़लीक़ ऐं उन जी फ़ज़ीलत मलाइकनि ते अहिड़ी नेमत आहे जेका उन जे औलाद खे हासिलु आहे ऐं औलाद आदम खे इंसान ज़ात खे अल्लाह जे हुक्मनि जी बजावरी ऐं उन्हनि जे रोकियल शयुनि खां रुकिजी पवण ते शौक़ु ॾियारणु आहे अल्लाह ताला आसमाननि ऐं ज़मीननि खे पैदा फरमायो मलाइकनि खे ऐं जिन्ननि खे पैदा करे मलाइकनि खे आसमान में रहायईं ऐं जिन्ननि खे ज़मीन में रहायईं पोइ काफ़ी अरसो इहे जिन ज़मीन में रहिया पोइ इन्हनि जिन्ननि में हसद बग़ावत
ऐं साड़ पैदा थी पियो। पोइ इन्हनि हिक ॿिए में फ़साद फैलायो, हिक ॿिए खे क़तल करणु शुरू थिया। पोइ अल्लाह ताला इन्हनि ते हिकिड़ो मलाइकनि जो लश्कर मोकिलियो। पोइ इन्हनि खे तड़े छॾियो जज़ीरनि जे तरफ़, जबलनि जे तरफ़। ऐं अल्लाह ताला इब्लीस खे ज़मीन जी बादशाही मुंड में ॾिनी। पोइ उन जे अंदरि तकबुर ऐं उजुब अची वियो, ख़ुदि पसंदी अची वई। ऐं उन जो इहो ख़्यालु हुयो त अल्लाह ताला ॿी का मख़लूक कोन पैदा फ़रमाईंदो जेका मलाइकनि खां वधीक इज़त वारी मख़लूक हुजे। अल्लाह ताला पंहिंजी कुदरत कामिला जो मुज़ाहिरो फ़रमायो। मलाइकनि खे अल्लाह से फ़रमाया, इन्नी जाइलुन फिल अर्द ख़लीफ़ा, मां ज़मीन में ख़लीफ़ो तो पैदा कयां जेको मुंहिंजे अहकामनि खे ज़मीन में नाफ़िज़ कंदो। ख़लीफ़ो आहे अहकामनि जे नाफ़िज़ करण जे लाइ। वो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अल्लाह ताला मिट्टी खे पैदा फ़रमायो छंछर जे ॾींहुं, ऐं जबलनि खे आचर जे ॾींहुं पैदा फ़रमाई, ऐं वणनि खे सूमर जे ॾींहुं, ऐं मकरूह नापसंदीदा शयुनि खे अल्लाह ताला अंगारे जे ॾींहुं पैदा फ़रमायो, ऐं नूर खे अल्लाह ताला अरबा जे ॾींहुं पैदा फ़रमायो। ऐं इन में ख़मीस जे ॾींहुं वरी जानवर वग़ैरह। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला जुमे जे ॾींहुं असर खां बाद पैदा फ़रमायो। तंहिंजे करे हदीस पाक में ईंदो आहे, जुमे जे ॾींहुं असर खां बाद में अहिड़ी घड़ी आहे जो माण्हू दुआ घुरे तो उनजी दुआ क़बूल थींदी आहे। छो त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैदाइश ऐं तख़लीक़ जो वक़्तु आहे। अल्लाह ताला फ़रमायो त मां इन में पंहिंजो ख़लीफ़ो पैदा कयां थो ज़मीन में। मलाइकनि हिकिड़ो अर्ज़ु कयो ताजुब जे करे, ऐं अतजालु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा, या रब्बे ज़ुल जलाल तू इन ज़मीन में अहिड़ी मख़लूक पैदा करे थो जेका ज़मीन में फ़साद फैलाईंदी ऐं खून रेज़ी कंदी। हाणे हिते सवाल इहो थो पैदा थिए, इन्हनि मलाइकनि खे इहा कीअं ख़बर पई त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अञा आयो ई कोन ऐं रहियो ई कोन। उन्हनि अॻे ई इहा ॻाल्हि कीअं कई त इहे ज़मीन में फ़साद फैलाईंदा, क़तल कंदा। वो हज़रात मुफ़स्सिरीन किरामुनि जो जवाबु लिखंदा आहिनि त जॾहिं अल्लाह ताला ज़मीन में जिन्हनि खे रहायो, उन्हनि में फ़साद ऐं क़तल हुयो। उन्हनि क़यास करे इहो सम्झो त जीअं जिन ज़मीन में फ़साद फैलाईंदा हुआ, क़तल कंदा हुआ, हाणे जेका मख़लूक पैदा थींदी उहा बि ईअं ई कंदी। बारगाह इलाही में अर्ज़ु कयूं त असां तुंहिंजी हम्द ऐं वाखाण, तुंहिंजी पाकाई बयानु कंदासीं। अल्लाह ताला उन्हनि खे जवाब सिर्फ़ ॿिनि लफ़्ज़नि में इरशाद फ़रमायो, इन्नी आलमु मा ला तालमून, इल्मु मूं वटि आहे, इल्मु तव्हां वटि कोन्हे को। इन इंसान ज़ात खे मां छो थो पैदा कयां, इन जे पैदा करण में कहिड़ा फ़ाइदा आहिनि, ख़िलाफ़त अर्ज़ी मां उन खे ॾियां थो। इन जो इल्मु मूं वटि आहे, तव्हां वटि इहो इल्मु कोन्हे को। तंहिंजे करे अल्लाह ताला उन्हनि खे फ़रमायो त मां इन्हनि खे पैदा कंदुमि। उन्हनि जे ख़्याल में इहो ला यअसून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून, त मलाइक त अहिड़ी मख़लूक आहिनि जेके अल्लाह जे अहकामनि जी बजावरी कंदा आहिनि ऐं उन्हनि में इस्यान नाफ़रमानी हूंदी ई कोन्हे का। तंहिंजे करे गोया के ॿिए मख़लूक जी ॼण त ज़रूरत नाहे। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे जवाबु ॾिनो त मां ॼाणा थो तव्हांखे इन शइ जो इल्मु नाहे। इंसान जे ज़ात अंदरि अल्लाह ताला पंहिंजी मुहबत रखी आहे जो उन सां बाने जो अल्लाह सां तक़र्रुब पैदा थींदो आहे। हिकिड़ी हदीस कुदसी में हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफ़िल हत्ता अहबब्तुहु फ़इज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मअु बिही। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइनि था, हदीस कुदसी हज़रत अनस खां रिवायत आहे, फ़रमायूं बानो अल्लाह जो क़ुर्ब हासिल कंदो रहंदो आहे नवाफ़िल सां। जॾहिं उनखे अल्लाह जी मुहबत हासिल थी वेंदी आहे, अल्लाह जो महबूब बणिजी वेंदो आहे, त अल्लाह सिं फ़रमाया मां उनजो कनु थी वेंदो आहे जंहिंसां उहो ॿुधंदो आहे, मां उनजो अखि थी वेंदो आहे जंहिंसां उहो ॾिसंदो आहे। माना इन जो इहो मक़सदु आहे
त उनजो अलाह सां एॾो तालुक़ थी वेंदो आहे जो कननि सां उहा शइ ॿुधंदो आहे जेका अलाह पसंदि कंदो आहे, अखियुनि सां उहा शइ ॾिसंदो आहे जेका अलाह सां पसंदि कंदो आहे। इन जो इहो मक़सदु न आहे त इहो अलाह थी वियो, अलाह हिन जी अखि बणिजी वियो, इहो मक़सदु न आहे। अलाह जो क़ुर्ब हासिलु थींदो आहे। ॿी रिवायत में आहे, हज़रत अबू हुरैरा साईं खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो, ए इंसान ज़ात इब्न आदम मरीज़ तो फलम तउदनी, मां बीमार थी पियुमि पोइ तूं मुंहिंजी इयादत न कई। अलाह रब्बुल इज़्ज़त पाक आहे इन्हनि शयुनि खां। अलाह साईं फरमाई, अलाह खे अर्ज़ु कंदो, रब साईं कीअं मां तुंहिंजी इयादत कयां, तब पुरसी कयां, तूं त रब्बुल आलमीन आहे, तूं त इन्हनि शयुनि खां पाक आहे। अलाह साईं फरमाईंदुसि, तोखे इहा ख़बर हुई त मुंहिंजो फलाणो बानो बीमार थी पियो, पोइ तूं उनजी इयादत न कई। जेकर तूं उनजी इयादत करे हा त मूंखे उन वटि लहे हा। माना एॾी इंसानियत जी अलाह वटि इज़त ऐं एहतराम, शान ऐं शौक़त, मान ऐं मर्तबो आहे जो अलाह ताला फरमाए थो इयादत करणु एॾो वॾो सवाब जो कमु आहे। इन हदीस जे हिसे में आहे, अलाह ताला फरमाईंदो, इब्न आदम मां तोखां ताम तलब कयो पोइ तूं मूंखे ताम कोन खारायो। उहो साॻियो ई अलाह ताला खे अर्ज़ु कंदो, रब साईं तूं त पाक आहे। अलाह साईं फरमाईंदुसि, फलाणे मुंहिंजे बाने खे ज़रूरत ई, तूं उन खे खाधो कोन खारायो हो। त खाधे खाराइण सां बि अलाह जो क़ुर्ब हासिलु थींदो आहे। इहे नेकी जा कम आहिनि त इंसान ज़ात खे अलाह ताला पैदा फरमाए इहो नेकी जो। बाक़ी हिकिड़ी हदीस पाक में अचे थो, हज़रत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे, अल्लाह ताला जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमाए पियो, पूरी रूए ज़मीन जे मिटीअ मां अलाह साईं मुठ भरी, पोइ का ॻाढ़ी मिटी, का अछी मिटी, का कारी मिटी, इंसाननि जे रंग बि इन मिटी जे आधार आहिनि, कंहिंजा ॻाढ़ा, कंहिंजा अछा, कंहिंजा कारा, तबियतूं बि इन मिटी जे आधार आहिनि। का मिटी सख़्तु, का नरम, का जेको आहे पाक तय्यब, का ख़बीस, तबियतूं बि इन आधार सां आहिनि। किन जूं तबियतूं नरम, किन जूं तबियतूं सख़्तु, किन जूं पाक तबियतूं, किन जूं कहिड़ियूं क़िस्म जूं। वअल्लम आदम अल अस्मा, अल्लाह ताला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे शयुनि जा नाला सेखारिया। प्यालो, चमचो, इहे मलाइकनि खां पोइ अल्लाह ताला इम्तिहान वरितो त हाणे इन्हनि जा नाला ॿुधायो। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि जा नाला ॿुधाया ऐं मलाइकनि जे अंदरि चूंकि खाइण खां इहे पाक आहिनि, उन्हनि खे आहे कोन, तंहिंजे करे उहे नाला कोन ॿुधायूं। पोइ अल्लाह ताला इन्हनि खे फरमायो त मां तव्हांखे चयो त मूंखे इल्मु आहे, तव्हांखे इन शइ जो इल्मु न आहे। पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम उन्हनि जा नाला ॿुधाया इन्हनि शयुनि जा। अल्लाह ताला फरमाइनि, क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना, बारगाह इलाही में मलाइकनि अर्ज़ु कयो, रब साईं तुंहिंजी ज़ात पाक आहे, तोखे इल्मु आहे, असांखे इल्मु न आहे। जेको असांखे तूं इल्मु ॾिनो आहे असांखे ओतिरो ई इल्मु आहे। अल हकीम, तुंहिंजी पंहिंजी हिकमत आहे इंसान जे तख़लीक़ में, मलाइकनि जे तख़लीक़ में, जिन्ननि जे तख़लीक़ में, आसमाननि जे तख़लीक़ में, ज़मीन जे तख़लीक़ में, तबियतुनि जे इख़्तिलाफ़ में, रंगनि जे इख़्तिलाफ़ में तुंहिंजी पंहिंजी हिकमत आहे। अल अलीम, तूं जेको आहे इल्मु वारी ज़ात आहे। अल्लाह ताला फरमाइनि, फलम्मा अंबअहुम बिअस्माइहिम क़ाल अलम अकुल लकुम इन्नी अअलमु ग़ैब अस्समावाति वल अर्द। पोइ जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम इन्हनि खे इन्हनि शयुनि जा नाला ॿुधाया, अल्लाह साईं फरमाए त मां छा तव्हांखे कोन चयो त मूंखे आसमाननि जे ॻुझ ऐं ज़मीन जे ॻुझ जो इल्मु मूं अलाह वटि आहे। वअलम मा तुब्दून मा कुंतुम तक्तुमून, अल्लाह साईं फरमाए मूंखे इहो बि इल्मु आहे जेको तव्हां कुझु ज़ाहिर था कयो ऐं जेको कुझु तव्हां लिकायो था, इहो बि मूंखे इल्मु आहे, ॿिए कंहिं खे इल्मु कोन्हे को। अल्लाह ताला असांखे सुभाणे खां इंशाअल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ मलाइकनि खे अल्लाह साईं सजदे जो हुकुम फरमायो। ولا تقربا هذه الشجرة فتكونا من الظالمين فأزلهما الشيطان عنها فأخرجهما مما كانا فيه وقلنا اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين فتلقى
آدم من ربه كلمات فتاب عليه إنه هو التواب الرحيم قل اهبطوا منها جميعا فإما يأتينكم مني هدى فمن تبع هداي فلا خوف عليهم ولا هم يحزنون والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون صدق الله العظيم लफ़्ज़ी तर्जुमो ऐं जंहिं वक़्तु चयोसीं असां मलाइकनि खे सजदो कयो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हू सजदो कयूं बग़ैर इब्लीस इनकार कयईं ऐं तकबुर कयईं ऐं हुयो काफ़िरनि मां ऐं चयोसीं असां ए आदम अलैहिस्सलातु वस्सलाम टिक तूं ऐं तुंहिंजी घरवारी जन्नत में ऐं खाओ इन्हीअ खां शौक़ सां जाथो चाहियो तव्हां न वेझा वणिजो तव्हां ॿई हिन वण जे पोइ थी पवंदो तव्हां ज़ालिमनि मंझां पोइ तिरकाए विधो इन्हनि ॿिन्ही खे शैतान पोइ कढाई इन्हनि ॿिन्ही खे उन खां जो हुया इन्हीअ में ऐं चयोसीं असां लही वञो तव्हां कुझु तव्हां मां कुझु जे लाइ दुश्मन आहिनि ऐं तव्हांजे लाइ ज़मीन में टिकाणो आहे ऐं नफ़ो वठणु आहे कुझु वक़्त ताईं पोइ सिखियो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे रब खां कुझु कलमा पोइ तौबा क़बूल फ़रमाई इन जी बेशक इहो तौबा क़बूल कंदड़ महिरबान आहे ऐं चयोसीं असां लही वञो तव्हां ॿई इन जन्नत खां पोइ बाक़ी ज़रूरु ईंदी तव्हां वटि मुंहिंजे तरफ़ां हिदायत पोइ जंहिं माण्हू ताबेदारी कई मुंहिंजे हिदायत जी पोइ नाहे ख़ौफ़ इन्हनि ते ऐं न ॾुख वारा थींदा ऐं जिन माण्हुनि कुफ़ुर कयो ऐं कूड़ो कयो असांजे आयतुनि खे इहे आहिनि जहन्नम वारा हमेशह इन्हीअ में रहंदा सूरतुल बक़रा चौथों रुकू आयत नंबर 33 खां आयत नंबर 39 ताईं तिलावत कईसीं ऐं उनजो लफ़्ज़ी तर्जुमो कयोसीं मुख़्तसर उनजो तफ़सीर पेश ख़िदमत आहे अल्लाह ताला इज़ क़ुल्ना लिल मलाइकति इसजुदू लि आदम जॾहिं अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम फ़रमायो त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सजदो कयो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम बमंज़िल क़िबले जो हुयो हक़ीक़त में इहो सजदो अल्लाह जी ज़ात खे हुयो जीअं हाणे असां काबतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा आहियूं हक़ीक़त में इहो सजदो अल्लाह जी ज़ात खे हूंदो आहे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मलाइकनि जे लाइ ईअं हुयो बमंज़िल क़िबले जे आदम अलैहिस्सलाम जे शान जे बयानु करण जे लाइ अल्लाह ताला ईअं फ़रमायो जॾहिं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम या इंसान ज़ात सजदो पढ़ंदो आहे सजदे वारी आयत पढ़ंदो आहे ऐं सजदो कंदो आहे शैतान पासे ते वञी रोईंदो आहे ऐं चवंदो आहे हाय हलाकत इंसान ज़ात खे सजदे जो हुकुम कयो वियो पोइ उन सजदो कयो उन खे जन्नत मिलंदी ऐं मूंखे सजदे जो हुकुम कयो वियो पोइ मां नाफ़रमानी कई मुंहिंजे लाइ जहन्नम आहे शैतान अल्लाह जी नाफ़रमानी कई सजदे खां रुकिजी पियो पोइ उन जे लाइ जहन्नम आहे बाज़ हज़रात मुफ़स्सिरीन लिखियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको अल्लाह ताला सजदो करायो इहो सजदो ताज़ीमी ऐं तहियती हुयो इहो सजदो ताबुदी ऐं इबादत वारो न हुयो इहो झुकणु हुयो सजदो चइबो छा खे आहे सजदो चइबो आहे झुकण खे तज़ल्लुल खे पेशानी खे ज़मीन ते रखणु इन खे चइबो आहे सजदो इबादत जे तरीक़े ते
तंहिंजे करे बानो पंहिंजे पेशानी रखी करे अल्लाह जे आॾो पाण खे आजिज़ ऐं ज़लील सम्झी करे अल्लाह जी ज़ात आली खे वॾो सम्झी करे सिजदो कंदो आहे। ऐं फसजदू इल्ला इब्लीस, समूरनि मलाइकनि सजदो कयो मगर उते आसमान में रहंदड़ इब्लीस उन सजदो न कयो, उन सजदे खां इनकार कयो। इहो मलाइकनि सां गॾु रहंदो, हज़ारे साल इन्हनि सां गॾु रहियो, जिन हुयो ऐं जिन्हनि जी जिन्स मां हुयो। अलाह ताला जॾहिं सजदे जो हुकुम कयसि त चयईं त मां त इन खां भलो आहे, अना ख़ैरुम मिनो ख़लक़तनी मिन नार, मां त आदम खां भलो आहियां, इंसान ज़ात खां भलो आहियां, छो त तूं मूंखे बाह मां पैदा कयो आहे, मिटी मां पैदा थियल आहे। तंहिंजे करे मां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कंदुमि, छो त मूंखां घटि आहे। तकब्बुर ऐं आकड़ ऐं वॾाई उन जे दिलि में हुई। अलाह ताला मलाइकनि खे नूर मां पैदा फ़रमायो, जिन्हनि खे जिभी हणंदड़ बाह मां पैदा फ़रमाई, आदम अलैहिस्सलाम खे मिटीअ मां पैदा फ़रमाई ऐं समूरनि मलाइकनि हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो। पर इब्लीस तकब्बुर जे करे, वॾाई जे करे इनकार कयो ऐं अल्लाह जे इल्म में इहो काफ़रनि मां हुयो। अल्लाह खे इहा ख़बर हुई त इहो मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी करे सजदो न करे, इहो मुनकिर ऐं काफ़र बणियो। उन खां बाद में अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे फ़रमायो, क़ुलना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह, ए आदम अलैहिस्सलाम तूं ऐं तुंहिंजी घरवारी ॿई जन्नत में टिको। आदम अलैहिस्सलाम जन्नत में जॾहिं अकेलो हुयो, कोई उन सां उन्स वारो विरूह वारो कोन हुयो। पोइ निंड कई, पोइ निंड में संदसि खॿी पासरी खां अल्लाह ताला हज़रत बीबी हवा खे पैदा फ़रमायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे खॿी पासरी खां अल्लाह ताला बीबी हवा खे पैदा फ़रमायो। जॾहिं निंड मां उथियो, उन जे सिरांदियुनि खां मथे वारे पासे खां हज़रत बीबी हवा वेठी हुई, हसीनो जमील। हज़रत आदम अलैहिस्सलाम चयसि, मन अंते, तूं केरु आहे? चई त मां तुंहिंजी घरवारी आहियां। अल्लाह ताला मूंखे पैदा फ़रमायो आहे ताकी तूं मूं सां सुकून हासिलु करे ऐं मां तोसां सुकून हासिलु कयां। वकुला मिनहा रगदा, अल्लाह ताला ॿिन्ही खे, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे हज़रत बीबी हवा खे फ़रमायो त जन्नत में हाणे रहो, ख़ुशी सां कुशादगी सां खाओ, जाथो वणियो खाओ, पर हिन वण जे वेझो न वञिजो। जेकर इन वण जे वेझो वेंदो त पोइ तव्हां ज़ालिम बणिजी वेंदो। उहो वण कहिड़ो हुयो? ऐं अल्लाह ताला बाज़ मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे त इहो वण संग हुयो, किन लिखियो आहे त अंगूर जो वण हुयो, किन हज़रात लिखियो आहे त इहो अंजीर जो हुयो। अल्लाह ताला मनो फ़रमाया। बहरहाल कहिड़ो बि हुयो, अल्लाह ताला वण खां मनो फ़रमाई। फ़अज़ल्लहुम शैतान, पर शैतान इन्हनि ॿिन्ही खे तिरकाए विधो। कीअं इन्हनि खे तिरकाए विधई त शैतान जे लफ़्ज़ जी माना आहे अल्लाह जी रहमत खां परे, ख़ैर खां परे, रहमत खां परे। इहो इब्लीस आदम अलैहिस्सलाम खे वसवसन विझण जो इरादो कयईं त जन्नत जा जेके दारोगा हुया उन्हनि उनखे मनो कयो। पोइ बाज़ मुफ़सिरीन लिखियो आहे त जन्नत जे दरवाज़े सां हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी हवा आया ॿाहिरि। उते उन जन्नत जे दरवाज़े ते उन्हनि खे चयो, वक़ासमहुमा, उन्हनि सां कसम खयईं, इन्नी लकुमा लमिनन नासिहीन, मां तव्हांजे लाइ ख़ैरु ख़्वाह आहियां, मां तव्हांखे हिकिड़े वण ते ॾसु थो ॾियां, इहो तव्हां खाईंदो त हमेशह तव्हां जन्नत में रहंदव। आदम अलैहिस्सलाम उन जे कूड़े कसम ते भुलिजी पिया। पोइ फ़अख़रजहुमा मिम्मा काना फ़ीह, जन्नत जो वण खाई विधऊं। पोइ अल्लाह ताला फ़रमाइनि त हाणे तव्हांखे मां मनो फ़रमायो त जन्नत जो वण न खाइजो, तव्हां ग़लती कई आहे, जन्नत जो वण खाधो अथव, हाणे तव्हां ज़मीन में लही वञो। पोइ आदम अलैहिस्सलाम, हज़रत बीबी हवा, इब्लीस ऐं
नांग वग़ैरह या जेका मूज़ी मख़लूक आहे अल्लाह ताला इन्हनि खे जॾहिं दुनिया में मोकिलियो पोइ अल्लाह सी फरमाए बाअदुकुम लिबाअदिन अदू, कुझु तव्हां मां कुझु जे लाइ दुश्मन आहिनि। हाणे शैतान इंसान जे लाइ दुश्मन, नांग इंसान जे लाइ दुश्मन, अहिड़े नमूने सां बाज़ इंसान इंसाननि जे लाइ दुश्मन। अल्लाह ताला फरमायो हाणे तव्हां दुनिया में वञी करे वलकुम फिल अर्दि मुस्तक़र, तव्हांजो टिकाणो तव्हांजी रहाइश दुनिया में आहे। उहो मताउन इला हीन, पर दुनिया जो नफ़ो थोरे वक़्त ताईं अथव, कुझु वक़्त ताईं हिते तव्हां नफ़ो वठंदो, वरी तव्हांजे लाइ मौत जो फ़ैसिलो आहे, वरी आख़िरत में उथण जो फ़ैसिलो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पोइ इन पंहिंजे ग़लती ते अल्लाह ताला खां कुझु कलिमा सिखिया। कहिड़ा कलिमा हुया? रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब सी असां खां ज़ुल्म थी वियो आहे, तूं माफ़ न कंदे त असां नुक़सान वारा थी पवंदासीं, टोटरे वारा थी पवंदासीं। फ़ताब अलई, अल्लाह ताला उनजी तौबा क़बूल फरमाई, छो त अल्लाह सही तौबा क़बूल कंदड़ ज़ात आहे। गुनाह थी थो वञे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं माण्हू खां गुनाह थी थो वञे पोइ गुनाह ते तौबा ताइब थिए थो, त नदामत करे थो, पेशेमानी करे थो, त उनखे ॼण त गुनाह इन जे खाते में हुया ई कोन। इंसान ज़ात खां गुनाह थी वेंदा आहिनि, पोइ उहो गुनाहनि ते पेशेमानी जो इज़हार करे। अल्लाह साईं तौबा क़बूल बि फरमाईंदो आहे, रहीम बि आहे, ॿाझारो बि आहे, महिरबान बि आहे। अल्लाह साईं फरमाइनि सभु तव्हां लही वञो ज़मीन में, पोइ तव्हां वटि मुंहिंजे तरफ़ां हिदायत ईंदी, अंबिया ईंदा, रसूल ईंदा, आसमानी किताब नाज़िल थींदा, जेके मुंहिंजे हिदायत ते हलंदा, उनजे कढ लॻंदा। फला ख़ौफ़ुन अलैहिम, इन्हनि खे मुस्तक़बिल में कोई बि ख़ौफ़ कोन हूंदो। वला हुम यहज़नून, दुनिया जी जेका ज़िंदगी गुज़ारिया आहे उन्हनि ते उन्हनि खे कोई बि ॾुख कोन हूंदो। आख़िर में अल्लाह ताला आख़िरी आयत में फरमाया वल्लज़ीन कफ़रू, जिन माण्हुनि कुफ़ुर कयो असांजे हिदायत जो, आसमानी किताबनि जो, अंबिया जो, रसूल जो, शरीयत मुतहरा जो, उलाइक अस्हाबुन नार, इहे जहन्नम वारा अथव, जेके अल्लाह जे अहकामनि जी नाफ़रमानी था कनि, अल्लाह जे हुक्मनि खे मञण जे लाइ तयारु न आहिनि, शैतान वांगुरु आकड़ ऐं तकब्बुर ऐं वॾाई था कनि, सजदे करण जे लाइ तयारु न आहिनि, अल्लाह जे आॾो झुकण जे लाइ तयारु न आहिनि, ईअं शैतान वांगुरु मुनकिर ऐं काफ़िर बणिया बीठा आहिनि। अल्लाह साईं फरमाया उलाइक अस्हाबुन नार, इहे जहन्नम वारा अथव, बाह वारा अथव, हुम फ़ीहा ख़ालिदून, हमेशह जहन्नम में रहंदा। अल्लाह ताला असांखे पंहिंजनि नेक ख़ालिस मुख़लिस बाननि मां बणाए। अल्लाह ताला असांखे सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे कलाम मुक़द्दस सां मुहबत, उनजे ॿुधण ऐं उनखे पंहिंजे दिलि में सांढण ऐं उनजे हिकिड़े हिकिड़े हरफ़ ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन तवल्लैत, बारिक लना फ़ीमा अतैत व क़िना शर्र मा क़ज़ैत, फइन्नका तक़दी व ला युक़दा अलैका या फ़ातिह सलात सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।